अस्सलाम वालेकुम नाज़रीन, और ॾिसी रहिया धरती टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रिज़वान हिंगोर जो। सभ खां पहिरीं शामिल कंदासीं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वफ़ाक़ी काबीना जो चीफ जस्टिस सां पाकिस्तान जे पाण मुरादो नोटिस ऐं बेंच जोड़ण जे इख़्तियारनि ते कानून साज़ीअ जो फ़ैसिलो। अदालती इख़्तियारनि ते क़ौमी असैम्बली में बहस कराइण ते इतफ़ाक़। पंजाब जे वॾे वज़ीर बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते ॻणतीअ जो इज़हार। सुओ मोटो ऐं बेंच जोड़ण जे इख़्तियारनि जे हवाले सां कानून साज़ीअ जे फ़ैसिले बाद जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा ख़िलाफ़ सुप्रीम जुडिशल काउंसिल खां रेफरेंस वापसि वठण जी मंज़ूरी। अठवंजा 2 भी नई शिकल में अदालत न हलियो आहे। अदालतन जे चवण ते 19 तरमीम करण गलती हुई। उन वक्त जवाब ॾिनो वञे हा त ही वक्त न अचे हा। ईअं नथो थी सघे त मुल्क में 2 आइन हलनि। आइन ठाहिण अदालतन जो कमु न आहे। जुडिशल रिफॉर्मर्स ताईं जमहूरियत जो सफ़र मुकमल न थी सघंदो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं पॾई वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असैम्बली में ख़िताब। संदसि चवण त मर्ज़ीअ जा फ़ैसिला नथा थियनि त मुल्क टे टुकड़ा करण जूं ॻाल्हियूं ई न थियनि। इदारनि जो किरदारु तकरारी न हुजणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट जो मतिलबु रुगो चीफ जस्टिस न समूरा मेंबर आहिनि। सिलेक्टेड इक़्तिदार लाइ इदारनि खे तकरारी बणाए रहियो आहे। लाडले खे 15 साल पालियो वियो। इदारनि ॾींहुं राति लाडले लाइ कमु कयो। पार्लियामेंट ते हमिलो थियो। सुप्रीम कोर्ट ते किना कपड़ा टंगिया विया। अॻूणे हुकूमत में करप्शन जा रिकॉर्ड टोड़िया विया। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल चयो आहे त अॻूणे हुकूमत में रिकॉर्ड करप्शन थी। फॉरेन फंडिंग केस में भारत ऐं इसराइल इमरान खान जी मदद कई। मालम जबा ब्लेंड ट्रेस केस ऐं मोनफ सलाही के खिलाफ़ केस बंदि थियो। केस कंहिं नोटिस न वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो क़ौमी असैम्बली में ख़िताब चयाईं माज़ीअ में जॾहिं बि मार्शल लॉ लॻाई वई त मुल्क खे नुक़सानु पहुतो। मार्शल लॉ जे नतीजे में मुल्क 2 हिसनि में विराइजी वियो। लाडलो चवे थो त हू न रहंदो त मुल्क टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। रूसी हुकूमत तरदीद करे चुकी आहे त पाकिस्तान के सस्ते तेल जी आछ नाहे कई। पार्लियामेंट 1973 जो मुतफ़क़ आहे। आइन जो मुहफ़िज़ आहे। 75 वरनि खां आइन सां खेॾियो पियो वञे। आइन मुल्क जी वहदत जी निशानी आहे। आइन में समूरनि इदारनि जा इख़्तियार तय कया विया आहिनि। तूफ़ानी बरसातनि सबबि मुल्क अंदरि तबाही थी। वफ़ाक़ी हुकूमत सूबनि सां हर तरह जो सहकार करे रही आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर पंजाब में गवर्नर राज लागू करण जी धमकी ॾेई छॾी। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनावला चयो त घरू वज़ारत पंजाब में गवर्नर राज जी समरी ते कमु शुरू करे छॾियो आहे। पंजाब में संदसि दाख़िला बंदि थियण जा आवाज़ अची रहिया आहिनि। पंजाब में संदसि दाख़िला बंदि थी त उहा गवर्नर राज जी शुरूआत हूंदी। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां सियासी सूरतहाल वधीक ख़राब थी आहे। फ़ैसिले ते मीडिया ऐं सोशल मीडिया ते जेका गुफ़्तगू थी अफ़सोसनाक आहे। हाणोकिन हालतुनि में मुल्क निगरान हुकूमत हवाले कयो त डिफ़ॉल्ट करे वेंदो। गलती कई तब लाडले जे हक़ में। गलती सही कई तब लाडले जे हक़ में। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते रद्दअमल ज़ाहिर कंदे सोशल मीडिया ते चीफ जस्टिस खां सवाल कयो त हुन खुलियल नाइंसाफ़ीअ खे कीअं जस्टिफाई कंदो। मरियम नवाज़ मूजिबि ही बि अदालती क़तल थियो आहे, पर हिन भेरे मक़तूल अदल ऐं इंसाफ़ आहे। चीफ जस्टिस साहब, अवां ही छा करे वेठा आहियो? वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची में रिथाबंदी न हुजण सबबि मसइला वधण जो एतिराफ़ करे वरितो। माण्हुनि जे लॾपलाण सबबि शहर जी आबादी तेज़ीअ सां वधी रही आहे। शहर खे ख़राब करण में असां सभिनी जो हथु आहे। उहो कमु करण में नाकाम वियासीं जेको अवाम चाहियो थे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं हू कराची में रिथाबंदी करे रहिया आहिनि। इख़्तियारनि जे हेठियन सतह ते मुंतक़िलीअ जो हामी आहे। कंहिं बि ग़लति कम खे रोकणु संदनि ज़िम्मेवारी आहे। डॉलर जी ऊंची उॾाम जारी। इंटरबैंक में डॉलर 4 रुपया 7 पैसा महांगो थियण बाद 237 रुपयनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर 240 रुपयनि जो थी वियो।
डिफॉल्ट थियण जा ख़दशा ख़त्म थी चुका आहिनि। पॉलिसी साज़न खे बि उहो मालूम आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त रुपए ते दॿा 1-2 हफ़्तनि में घटिजी वेंदो। पाकिस्तान में डॉलर जी आमद जल्दी आउटफ्लो खां वधी वेंदी। नाणे जे मटासिटा बि मुस्तहकम थींदी। मिफ्ता इस्माइल मूजिबि डिफॉल्ट थियण जा ख़दशा ख़त्म थी विया आहिनि। जल्द पॉलिसी प्लान जोड़ियो वेंदो। IMF खां कर्ज़ जी आमद हफ़्तनि में पूरी थी वेंदी। सुप्रीम कोर्ट बार समेत बार काउंसिल जजिस जे मुक़ररी जे आइनी शिकन में तरमीम जो मुतालबो करे छॾियो। बार काउंसिल जे कढियल पदनामे में मुतालबो कयो त जजिस जी मुक़ररी जे आइनी शिकन में तरमीम कई वञे। बैच जोड़ण 5 सीनियर तरीन जजिस जी सवाबदेदी थी हुजणु घुरिजे। चीफ जस्टिस जे केस ऐं फिक्स करण ऐं बैचिस जोड़ण जे इख्तियार खे रेगुलेट कयो वञे। कढियल पदनामे में बार काउंसिल मुतालबो कयो त नज़रसानी अपील ॿुधण वारी बैच केस ॿुधण लाइ वारे बैच खां मुख़्तलिफ़ हुजण लाइ सुप्रीम कोर्ट में रूल्स में तरमीम कई वञे। पदनामे मूजिबि बार काउंसिल जो को ज़ाती मफ़ाद आहे। उहे कंहिं हिकु जमायत सां गॾु न आहिनि। जूनियर जजिस जे सुप्रीम कोर्ट में मुक़ररी जे बार काउंसिल सख़्त मज़म्मत करे थी। असां पहिरीं ॾींहं खां हुकूमत में अचण जे हक़ में न हुआसीं। मुस्लिम लीग नून जे अॻवान जावेद लतीफ़ चयो आहे त जेकॾहिं को गोगी बुशरा ऐं बनी ॻाढ़ा में हथु नथो विझी सघे त पोइ हुकूमत में छो आयो। जस्टिस शौकत अज़ीज़ सिद्दीकी ॿुधाए चुको आहे त बैचिस कीअं जुड़ंदियूं आहिनि। इमरान ख़ान पाकिस्तान खे श्रीलंका बणाइण वञी रहियो आहे। लीडरलेस एहतजाज पाकिस्तान लाइ हानिकारक। इक़्तिदार हमज़ा शहबाज जो ख़त्म थियो। कावड़ फज़ल रहमान खे रही। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त मुस्लिम लीग नून 2 ग्रुपनि में विरहाइजी वञी रही आहे। नून लीग जो हिकु ग्रुप इक़्तिदार सां चिंबड़ियल रहण ऐं ॿियो इलेक्शन जो हामी आहे। PTM जो इजलास शर्मदगी जो अंबार। हुकूमत इत्तेहाद ऐं PTM जो सरबराही इजलास सुभाणे 3 वॻे तलब। इजलास में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बाद मुस्तक़बिल जी हिकमत अमली ते वीचार कयो वेंदो। इजलास में मौलाना फज़ल रहमान, शहबाज शरीफ, बिलावल भुट्टो ज़रदारी 2 इत्तेहादी पार्टियुनि जा अॻवान शिरकत कंदा। पंजाब असेंबली जे स्पीकर लाइ अॻूणे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार जे नाले ते गौर। पंजाब काबीना लाइ PTI क़यादत जा सलाह मशवरा जारी। महमूद रशीद ऐं ज़ैन कुरैशी जा नाला तजवीज़ कया विया। ज़ैन कुरैशी जो नालो डिप्टी स्पीकर लाइ ॾियण जी तजवीज़। ज़रीअनि मूजिबि उस्मान बुज़दार जी काबीना में शामिल माण्हुनि खे ॿीहर शामिल करण जो इम्कान आहे। शहबाज गिल खे वॾे वज़ीर जो घरू मामलनि बाबति ख़ासि सलाहकार लॻाइण ते गौर। घरू वज़ारत लाइ राजा यासिर हुमायूं, फयाज़ चौहान ऐं असलम इक़बाल जे नालनि ते वीचार। सलाह मशवरे खां पोइ इमरान ख़ान मंज़ूरी खां वरिती वेंदी। DGFIA राय ताहिर खे हटायो वियो। वफ़ाक़ी काबीना मोहसिन भट्ट खे नओं DGFIA मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। राय ताहिर खे डिस्ट्रिक्ट जी ख़ात्मे जो नेशनल कोआर्डिनेटर मुक़ररु करण जो फ़ैसिलो। काबीना क़ौमी असासनि जी नीलामी बाबति G2 जे बिल जी मंज़ूरी ॾेई छॾी। स्टेट बैंक जे गवर्नर जी मुक़ररी जे एजेंडा मुलतवी। वज़ीर आज़म स्टेट बैंक जे गवर्नर जी मुक़ररी बाबति 6 रुकनी कमेटी जोड़े छॾी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे सनहूमी बरसात जा रांगा जारी। आम ज़िंदगी मुतासिर। रोड रस्ता तलाइन में तब्दील। कराची, हैदराबाद, बदीन, शिकारपुर, सखर, लाड़काणू, सांगड़ में बरसात। गोसपुर, करमपुर, खैरपुर, रानीपुर, सेवण, शहदादकोट ऐं ॿियनि शहरनि में बरसात। बदीन जे केतिरनि इलाइक़नि मां बरसात नेकाल न थियण सबबि रहवासी परेशान। दादू जे रोडनि रस्तनि ऑफिसनि ऐं इस्पतालनि में पाणी बीहजी वियो। वधीक 4 घर पट। मिठाणी जे बागड़ी कॉलोनी जा केतिराई घर ढही पट थी विया। सेवण में बरसात जे लाॻे ते वसकारे सबबि पौरेतनि जा केतिराई कचा घर ढही पट थी विया। सांगड़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बरसाती पाणी नेकाल न थियण सबबि शहरनि जो औरतुनि ऐं ॿारनि समेत रोड ब्लॉक करे एहतजाज। थाणो बुलाखान वेझो ताऊ जबल नए मोड़ाए में वेंझंदे लुढ़ी थियल नौजवान ज़ाहिर ख़ासकेली जो लाश 19 कलाकनि बाद हथ। सांगड़ वेझो गुम थियल धनार जो लाश बरसाती पाणी मां हथ। 23 वरनि जे इसाक़ जो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो। दरसाणू छनू वेझो 3 ॾींहं अॻु सखर नदी में बुॾी वियल गुलशन हदीद वासी नौजवान शहज़ाद सुमरो जो लाश मिली वियो।
बरसातन खां पोइ सिंधु दरिया जे वहकरनि में लाॻीतो वाध जो सिलसिलो जारी। गुडू बैराज खां पोइ सखर बैराज ते बि नंढी बोट डिक्लेयर। तरबेला डैम जा एक्सिलरी स्पेल जी वे खां खोलिया विया। डैम मां 54,000 क्यूसिक पानी जो सिंधु दरिया में छोड़। गुडू बैराज ते पानी जे वहकरनि में 9,000 क्यूसिक वाध। मथाऊं वहकरो 2,83,088 क्यूसिक ऐं मेठाऊं वहकरो 2,72,937 क्यूसिक रिकॉर्ड। कश्मीर जे कच्चे वारे इलाइक़े में विचोली बोड़ वारी सूरत ज़िला इंतज़ाम ऐं आपाशी खाते जो कच्चे में रहंदड़ माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िली जो कमु शुरू। सिंध जे तफ़रीह मां गोरख हिल स्टेशन जो रस्तो बरसातनि सबबि जाबलू छेपूं करण सबबि बंदि थी वियो। लाॻीतनि तूफ़ानी बरसातनि सबबि खावल लखवटां जाबलू छेपूं किरी पयूं। रस्तो बंदि थियण सबबि सियाहनि ऐं इलाइक़े वासियुनि जी अच वञ रुकिजी वई। रस्तो न हुजण करे गोरख जे मक़ामी रहवासियुनि वटि खाद खुराक जी खोट सां गॾु मरीज़नि खे वाही पांदी अस्पताल आणण लाइ परेशानी वधी वई। कंबर जे काछे वारे इलाइक़े में खीरथर जबल जे वही आयल नहरनि जे तेज़ वहकरनि सबबि 50 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। बलूचिस्तान में ईंदड़ पाणी जो वॾो वहकरो कंबर शहदादकोट जे ज़िले सरहद सां टकराइजी वियो। इलाइक़े में बोट जो ख़तरो पाणी में लाॻीते वाद FP बचाबंद वटि RBO 3 जी पाणी जो हमल ढंढ में छोड़। इंतज़ामिया मुतासिर ॻोठाणनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। चौमासे जे बरसातनि सबबि सिंध में 20 जून खां 26 जुलाई ताईं 90 ॼणा फौत ऐं 51 ॼणा ज़ख़्मी थिया। 11,000 खां वधीक पका ऐं कचा घर मुतासिर थिया। 71,747 एकड़ ज़री ज़मीन मुतासिर। PDA में बरसातनि सबबि थियल नुक़सान जी रिपोर्ट पधरी करे छॾी। कराची खां लाहौर पहुची मर्ज़ीअ जी शादी कंदड़ दुआ ज़ोहरा खे अदालत में पेश कयो वियो। दुआ ज़ोहरा जी पेशीअ जे मौक़े ते पुलिस ऑफिसरनि पारां साफ़िन सां बदतमीज़ी कई वई ऐं जांच ऑफिसर सईद रिंद पिस्तौल ॾेखारींदे साफ़िन खे ॾेयारींदो रहियो। ॿुधण जे मौक़े ते अदालत चयो त दुआ खे पेश करण जो हुकुम उन ॻाल्हि खे यकीनी बणाइण लाइ हो त माहौल ठीकु आहे। हाणे जेसिताईं अदालत हुकुम न ॾिए दुआ ज़ोहरा खे पेश न कयो वञे। अदालत सरकारी वकील खे हुकुम ॾिनो त दुआ ज़ोहरा खे गैर ज़रूरी तारीख़नि ते पेश न कयो वञे। जॾहिं ज़रूरत पए खेसि पेश करण जा हुकुम जारी कया वञनि। हैदराबाद में क़त्ल थियल बिलाल काका क़त्ल केस जांच रिपोर्ट SSP हैदराबाद हवाले 6 एहलकारनि खे बरतरफ़ कयो वियो। 2 थाणनि जे 6 पुलिस एहलकारनि खे जांच कमेटी जी सिफ़ारिश ते बरतरफ़ कयो वियो। बरतरफ़ एहलकारनि में भिटाई नगर ऐं नसीम नगर थाणनि जा एहलकार शामिल आहिनि। टंडो अहमद खान वेझो झेड़े में नौजवान क़त्ल, 1 ॼणो ज़ख़्मी। ॻोठ सुल्तान मल्हा में 2 धुरियुनि विच में झेड़ो थी पियो। फायरिंग में हाकिम मल्हा मारिजी वियो। मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। मेहड़ वेझो नौजवान जो गोली लॻल लाश हथ। अब्दुल जब्बार खोसे जे सौट जो मक़तूल जे भाउ ते क़त्ल जो इल्ज़ाम, जवाबदार गिरफ़्तार। मीरो खान में असिस्टेंट लाइनमैन थंबे ते बिजली ठाहिण दौरान करंट लॻण सबबि फौत। वारसन जो SDO ते लापरवाही जो इल्ज़ाम, संदसि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। खैरपुर में गेस्टो ते ज़ाब्तो न आयो। 24 कलाकनि दौरान 55 मुतासिर बारडा अस्पताल भेड़ा। सिटी अस्पताल में बिस्तरनि जी खोट बरक़रार।
ऐं मौसमियात खाते पारां कराची में अॼु ऐं सुभाणे वक़्फ़े सां हल्के मींहं जी अकथी। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ जो चवणु आहे त चौमासी वारे सिस्टम जी घिम सबबु ककर अञा ताईं शहर ते मौजूदु आहिनि। मौसमियात खाते मूजिबि अॼु शाम कराची शहर में किथे हल्की ऐं किथे तेज़ मींहं जो इम्कान आहे।